लगन सबब नींगर फोथी वियो आहे। ॻोठ रसूल बख्श बुरफत में 12 वरनि जो नींगर इमाम बख्श बुरफत करंट लगन सबब फोथी वियो आहे। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं त गोपचाणी में बिजली जो करंट लगन सबब नींगर फोथी वियो आहे। ॻोठ रसूल बख्श बुरफत में 12 वरनि जो नींगर इमाम बख्श बुरफत करंट लगन सबब फोथी वियो आहे। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचाइण ते कोराम अची वियो आहे। अवां खे अपडेट कयो त गुपचाणी में बिजली जो करंट लगण सबब नींगर फोथी वियो आहे। अवां खे ॿुधायूं त ॻोठ रसूल बख्श बुरफत में 12 वरनि जो नींगर इमाम बख्श बुरफत करंट लगण सबब फोथी वियो आहे। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचाइण ते कोराम अची वियो आहे। अवां खे ॿुधाए त ॻोठ रसूल बख्श बुरफत में 12 वरनि जो नींगर इमाम बख्श बुरफत करंट लगण सबब फोथी वियो आहे। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। गुपचाणी में बिजली जो करंट लगण सबब नींगर फोथी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ एसएसआर लाइन ते मौजूद आहे इमदाद मुगेरी। जी इमदाद, अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल मां तव्हां गोपचाणी भरिसां बिजली जे करंट लॻे मौसूम नींगर जेको फोथी वियो आहे। ॻोठ आहे रसूल बख्श बुरफत बिजली जे तार मां करंट लॻो जंहिं जेके 12 सालनि वरनि जो नींगर इमाम बख्श पुट गुलाम अब्बास जेको मौक़े ते फोथी वियो आहे। जंहिंखां पोइ कागज़ी कार्रवाई बाद अस्पताल में वियो जिते डॉक्टर तस्दीक फोथी वियो। जंहिंखां पोइ लाश जेका वारसनि हवाले कयो वियो आहे। हिन वक़्तु जेको आहे लाश घर पहुचण में कोराम मुतल आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इमदाद मुगेरी।